अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, मौजूदा हालात जेके आहिनि तव्हांखे ख़बर आहे, पाणी जी किल्लत आहे ऐं उहे रेगिस्तानी इलाइक़ा जिते पाणी अॻु में ॾाढो ॾुखियो पहुचंदो त हुयो, पर ॾुखियो पहुचंदो हो, पर हुते हिन वक़्तु मुकमल ख़ुश्क साली थी चुकी आहे, जंहिंजे करे इंसान त परेशान आहिनि, पर गॾोगॾु जानवर हलाक पिया थियनि। अल्लाह रहमत फरमाए। मूं 2 हदीसूं पढ़ियूं त उन हदीसनि में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहत साली या ख़ुश्क साली जी हालत में जानवरनि जे हलाक थियण जो जेको सबबु बयानु कयो आहे। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, सैयदना बुरैदा रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत आहे त पाण फरमायो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेका क़ौम ज़कात अदा न कंदी आहे त उनखे कहत साली में अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुब्तला करे छॾींदो आहे। ऐं सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ख़ुश्की में जानवरनि जे हलाक थियण जो हिकिड़ो सबबु इहो बि हूंदो आहे त माण्हू ज़कात अदा न आहिनि कंदा। तव्हां असां मुआशिरे में जेकॾहिं नज़र करे ॾिसूं त ज़कात अदा न करणु मामूल बणिजी चुको आहे। इल्ला माशा अल्लाह के माण्हू आहिनि जेके ज़कात अदा कनि था, पर अक्सरियत जेका माण्हुनि जी आहे उहा ज़कात अदा नथी करे। यानी इन हदीसनि मां तव्हां असांखे मालूम थिए थो त मौजूदा हालतूं कहत साली जूं, ख़ुश्क साली जूं, जानवरनि जो हलाक थियणु, इन हदीसनि में तव्हां असांखे रहनुमाई मिले थी त असांजे मुआशिरे में ज़कात न अदा करण जो रुझान जेको पैदा थी वियो आहे, उन जो नुक़सानु इहो थिए थो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसाननि खे आज़माइश में मुब्तला कयो आहे। कहत साली आहे ऐं उन्हनि इलाइक़नि में जेके रेगिस्तानी इलाइक़ा आहिनि उते जानवर हलाक थियनि पिया, उन जे करे पाणी न पहुचण जे करे उन्हनि खे पाणी नथो मिले। उनजो सबबु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं माण्हू ज़कात अदा न कंदा त पोइ ख़ुश्क साली जे करे जानवर हलाक थींदा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त रहमत फरमाए। तव्हां असांजे मथां जेकॾहिं ज़कात लाज़िम थिए थी, जेके माण्हू साहिब निसाब आहिनि, जिन माण्हुनि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त एतिरो माल ॾिनो आहे, जंहिंजे मथां ज़कात लाज़िम थिए थी, त उन्हनि खे घुरिजे त ज़कात अदा कनि त अल्लाह तबारक व तआला राज़ी थींदो, अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी रहमत नाज़िल फरमाईंदो। वमा अलैना इल्लल बलाग। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।